हैदराबाद में सालियानी सिंध राणी एवॉर्ड तकरीब के शानदार बनाने लाइ यंग राइटर्स फोरम की गॾिजाणी मुख़्तलिफ़ शोबन में कम कंदड़ शख्सियतुनि के एवॉर्ड ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। अंजुमन ताजरान सिंध के कासमाबाद में कायम ऑफिस में यंग राइटर्स फोरम के चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा सोलंकी की सदारत हेठ गॾिजाणी थी, जंहिंमें मरकज़ी अॻवाननि मासूम मुस्तफ़ा कुंबर, मक़बूल सिंधी, काशिफ सिद्दीकी, जावेद चन्ना, अकील सिद्दीकी, अली मुर्तज़ा सुमरो, इरफान गुल सोलंकी ऐं रागी अयास समो समेत केतिरनि मेंबर शिरकत कई। गॾिजाणीअ में फ़ैसिलो कयो वियो त सिंध राणी एवॉर्ड तकरीब 30 डिसंबर 2022 ते मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम सिंध म्यूज़ियम हैदराबाद में कई वेंदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबन में कम कंदड़ शख्सियतुनि खे एवॉर्ड ॾियण समेत ताज़ो ॿोॾ दौरान मारूड़नि जी मदद कंदड़नि खे पिण एवॉर्डनि सां नवाज़ियो वेंदो। गॾिजाणीअ में फ़ैसिलो कयो वियो त मौसीक़ीअ जी दुनिया में अहम किरदार अदा कंदड़ निरोधा मालिनी, दीबा सहर, खुशबू लगारी, सरमद अयाज़, बरकत फ़कीर ऐं अयाज़ समो समेत केतिरनि रागिन खे पिण मञता ॾिनी वेंदी। सिंध राणी एवॉर्ड तकरीब जेका हर साल थींदी आहे, उन हर साल एवॉर्ड तकरीब के बेहतर बनाइण लाइ अॼु दोस्तनि जी इहा गॾिजाणी कई। तमामु हिते यंग राइटर दोस्त जेके हुआ गॾु थियासीं ऐं असां इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं 30 तारीख़ ते डिसंबर ते जेको इहो प्रोग्राम थिए पियो सिंध राणी, उन में उनखे प्रोग्राम खे फाइनल शिकिल ॾिनी वई आहे ऐं समूरनि दोस्तनि जी जेके ज़िम्मेवारियूं उन्हनि दोस्तनि ते रखी वयूं। जीअं त हर साल जीअं असां यंग राइटर फोरम सिंध तरफ़ां जेको सिंध राणी एवॉर्ड तकरीब मुनक़िद कंदा आहियूं, हिन साल बि थी रही आहे, जंहिंजे हवाले सां जेका यंग राइटर फोरम जा जेके मेंबर आहिनि, जेके उहिदेदार आहिनि या जेके बि दोस्त साथ निभाईंदा आहिनि, उन हिकिड़ी गॾिजाणी थी आहे प्रोग्राम जे हवाले सां। ऐं इंशाल्लाह 30 डिसंबर ते असांजो प्रोग्राम रथियलु आहे। हर प्रोग्राम में असां शामिल हूंदा आहियूं ऐं बहितर खां बहितर प्रोग्राम थियनि पिया। इंशाल्लाह ताला ही बि बहितर खां बहितर थींदो। पर हीउ जेको तव्हां हिनमहिल ही कोठाई पंहिंजी प्रोग्राम खां अॻु में सजेशन वरितियूं, इहे तमामु बहितर आहिनि। जिते नफ़्सा नफ़्सी आहे, उन दौर में कुझु करणु वॾी अहमियत रखे थी ऐं ख़ासि करे जेको माण्हू अमली कमु कनि था उन्हनि खे मञता ॾिनी वञे, एवॉर्ड ॾियणु वञे हले, त इहो उन्हनि माण्हुनि खां पुछो जिन खे उहो एवॉर्ड मिले थो, जिन खे एप्रिसिएशन मिले थी, उहे मथे अचनि था, उन जे लाइ ताड़ियूं वॼंदियूं। मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु वॾी उन जे लाइ एज़ाज़ हूंदो। जेके दोस्त जेके गॾियल टीम आहे इन्हनि जी ऐं ख़ुशी तौर ते इहा सुठी शइ आहे, जेके महिनत कनि था, जेके ॿोॾ मुतासिरनि जी जिन्हनि ख़िदमत कई आहे, उन्हनि खे जेकॾहिं मञता एवॉर्ड मिले थो त अञा बि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी, अञा ईंदड़ टाइम में अञा वधीक ख़िदमत कंदा। मुंहिंजे ख़्याल में हिन दफ़े जेको सिंध राणी जो इवेंट थी रहियो आहे, अवॉर्ड थी रहिया आहिनि, उन जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। हिकिड़ो त उन राणीअ जे नाले हीअ हर साल प्रोग्राम थींदो आहे, जेका सिंध जी आहे ऐं पूरी दुनिया ते उन पंहिंजे ॾाहप ऐं ॾांव सां पंहिंजो उरूज माणियो। तव्हांजो हमेशह अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठो आहे त ॾाढो हिन फील्ड जे वाबस्ता सां जेके बि असांजा म्यूज़िशियन जेके बि कमु शोबे में कनि था, आर्टिस्ट जन जो बि कमु आहे, जन ॿोॾ मुतासिर जी मदद कई आहे, तव्हां उनखे ॾाढो एप्रिशिएट कयो था। अली दे घराने दे, नबी दे घराने दे, अली दे घराने दे, नबी दे घराने दे, मोहम्मद दियाल दे, हसी हाँ कलंदरी दीवाने लजपाल, हो हसी हाँ कलंदरी दीवाने लजपाल दे, सानू लोक हुसैनी के दे, सानू लोक हुसैनी के दे, दम दम अली अली कूक दे रेंदे, दम दम अली अली कूक दे रेंदे, ना तेरा लेके जीवें, ना तेरा लेके जीवें, पंज पंज बाल दे, असी हाँ कलंदरी दीवाने लजपाल दे।